नशर फेरोज़ सिविल अस्पताल नशर फेरोज़ जे MS डॉक्टर मुबीन अहमद राजपूत ख़िलाफ़ 14 अगस्त जश्न आज़ादी जे ॾियारे ते पीड़सन हाकिम अली भुट सिविल अस्पताल गेट अॻियां पाण मथां पेट्रोल हारे पाण साड़ण जो ऐलान करे छॾियो आहे। इन मौक़े ते पीड़सन हाकिम अली भुट नेशनल प्रेस क्लब पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त मां MS नशर फेरोज़ डॉक्टर मुबीन राजपूत जे ख़िलाफ़ मां 14 अगस्त ते असां पंहिंजे नाजाइज़नि ख़िलाफ़ 14 अगस्त ते गेट जे साम्हूं मां पंहिंजो पाण खे बाहि ॾे साइण जो ऐलान थो कयां। असांखे तमामु हुन हद खां वधीक तंग कयो आहे। बार बार हुन ॾे असां वञी चुका आहियूं पर असांखे को बि रिलीफ नथो ॾिए। असांजे नुंहुं हुई, उन जी डिलीवरी केस हो, उन्हनि जा कागज़ ठाराईं, उन्हनि जा रत असां खां वरितईं, जेको आहे सो उन जी डिलीवरी न थी। इन जे सलाह सां डॉक्टर फरज़ाना जेका आहे उन जे ख़िलाफ़ असांखे टाइम ॿियो ॾिनऊं ऐं अवल डिलीवरी थी वई। जेको असां वॾी तकलीफ़ में असां फरज़ाना वटि वियासीं राति जो, उन्हनि चयो त 60,000 रुपया पहिरीं जमा करायो, तंहिंखां बाद में असां तव्हांजो मतिलबु केस खणंदासीं। पोइ असां ग़रीब माण्हू हुआसीं, पोइ ॿिए हंधि भॻासीं। पोइ असांजो तमामु तकलीफ़ में असांखे आई त असांजो नंढिड़ो देरि थी वई उनखे ऐं लेट थी वई। असां नवाब शाह भॻासीं पर मतिलबु असां 4 महीननि खां वठी असां भॼी असां थकिजी पिया आहियूं। को बि असांखे रिलीफ नथो मिले। डॉक्टर राजपूत जेको आहे सो असां वञूंसि था, माण्हू वञनि था, उहो लिकी थो वञे, मुर्गो मतिलबु भॼी थो वञे, पर उन त इहे दरियूं काठ सॼी इस्पताल गिड़काए वियो आहे। पंहिंजो इस्पताल जेको आहे सो पटीदन में अथसि प्राइवेट, दवाऊं सभु उते खयूं थो वञे ऐं हेॾे ॾेखु त मुअज़िज़ थो सॾिजे पर अथसि त कुझु कोन को। सॼो मुल्क खाई वियो साईं। सॼी इस्पताल ज़िले जी इस्पताल आहे, को बि रिलीफ कोन्हे, को डॉक्टर कोन्हनि के। असां अहिड़ी तव्हां डॉक्टर ग़ुलाम क़ादिर हेल्थ ऑफिसर आहे, उन खे बि असां हिकु कर चयो आहे, उन बि चयो छा कयां, हीअं कयां, फलाणो कयां, टीर कयां। असां त तमामु तंग थी पिया आहियूं हुन जे ख़िलाफ़। इन जे करे असां बसि ॿियो को हीलो वसीलो न ॾिसी असां 14 अगस्त ते इस्पताल जे गेट जे साम्हूं असां बाहि ॾेई मां पंहिंजो पाण खे साड़ींदुसि। असां भॼी बीठा आहियूं, सॼो अवाम मतिलबु असां काफ़ी टाइम मिलियो आहे त असांखे कुझु मिले ई कोन थो त भला छा कयूं। आख़िर इंसाफ़ त आहे ई कोन ग़रीब माण्हू छा कयूं भला। सो तमामु असां तकलीफ़ में आहियूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।